रियासती हुकूमत पारां मुलाज़िमनि जी पेंशन में रद्दबदल ऐं मुलाज़िमनि जो DRA अलाउंस न ॾियण ख़िलाफ़ सिंध एम्प्लॉइज़ तंज़ीम समेत उस्तादनि जी मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां सॼी सिंध जियां रियासती में बि कम छॾ ऐं तालाबंद हड़ताल कई वई। रियासती ऐं आसपास में मुख़्तलिफ़ ऑफ़िसनि जे मुलाज़िमनि सुबुह खां ई ऑफ़िस जी तालाबंदी करे कम करण जो बाइकॉट कयो ऐं मुतालबनि जी मंझताला एहतिजाजी मुज़ाहिरनि जा सिलसिला शुरू कया विया। उस्तादनि जी तंज़ीम गस्टा ऐं पिटे अलफ़ जे अॻवान ऐं उस्तादनि ॿाह में कारी पटी ॿधी क्लासनि जी तालाबंदी करे हथनि में प्ले कार्ड्स खणी रैली कढी सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज कंदड़ उस्तादनि मुतालबनि जी मंझताला चिते नारेबाज़ी कई। इन सिलसिले में उस्ताद तंज़ीमुनि जे अॻवाननि उस्तादनि क़ाइमुद्दीन सोलंगी, इरफान मेवण, अहमद अली बिरोही ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत जेको मुलाज़िमनि लाइ पेंशन हासिलात जे क़ानून में रद्द बदल कयो आहे, असां सभिनी मुलाज़िमनि खे क़बूल न आहे। हुकूमत फौरी तौर ते इहो क़ानून ख़तमु करे। हुननि वधीक चयो त असां मुलाज़िमनि जा DRA अलाउंस, ग्रुप इंश्योरेंस ऐं बैनुअल फंड अलाउंस जा पेंशन पेश ईंदड़ समूरा मसइला हल कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधीक मज़बूत कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।